शंबर जिलों में कदीम दरगाह सूफी बुजुर्ग सैयद जाफर शाह जो सालियानो उर्स मुबारक हर साल जियां हिन साल भी अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। उर्स मुबारक के मौके ते सैयद अली नवाज़ शाह, सैयद अबू अली शाह ऐं ॿियनि दरगाह ते चादर चाढ़े फातिहा ख़्वानी करे मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं। सूफ़ियाना कलाम पेश करे महफ़िल ते वजदान तारी करे छॾियो, जिते दरगाह जे ख़िदमतगारनि इलाइक़े वासियुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ये साईं दरगाह क़दीम आहे, ईंदा ऐं फ़क़ीरनि सां मोहबत आहे। सॼो अक़ीदे जो जहान बि अलाह वारा मालिक आहिनि, कंहिंजी किथां मुराद पूरी थींदी आहे। सूफ़ी राग थींदो आहे, अक़ीदत मोहबत इंसानियत जो पैगाम आहे, वलियनि जो इहो ई पैगाम। साईं जन जी तमामु क़दीमी दरगाह आहे। बादशाह जा काफ़ी प्रोग्राम थींदा आहिनि ऐं साईं जन बादशाह ते तमामु घणा ज़ाइरीन ईंदा आहिनि परे परे खां। हीअं त हीअ दरगाह तमामु पुराणी आहे। असीं हिन ॻोठ छंभ जे जा रहवासी आहियूं। हिन दरगाह ते तक़रीबन अणहूंद आहे सहूलियतुनि जी। ऐं हिन दरगाह ते मज़ार आहे, उहा ज़ुबून हालत आहे थी वई आहे बरसातुनि खां पोइ। तो असां वरी बि उन्हनि खां गवर्नमेंट जे खां अपील कंदासीं त असांखे बराए महिरबानी दरगाह ते कमु करायो। दरगाह जी इमारत ऐं ईदगाह ज़बून हाल थी विया आहिनि। कैमरामैन मोहम्मद बख्श सां गॾु सलीम सोलंकी, धरती टीवी, नवंदड़ो।